वेलकम बैक व्यूअर्स। प्रोग्राम जे आख़िरी हिस्से में हलंदासीं सांगड़ जे इलाइक़े संजोरे में अॼु हिकु इंतहाई दर्दनाक वाक़ियो पेश आयो आहे। जवाबदारनि हिकु लिंग कांडारींदड़ वारदात कई आहे। हिन वाक़िए में हिकु बेवा औरत जेका हिकु पुट ऐं 5 न्याणियुनि जी माउ पिणु आहे, उनखे बेदर्दीअ सां सरियह जे फ़सुल में क़तल कियो वियो आहे। क़तल बि अहिड़ो ख़ौफ़नाक ऐं भयानक क़तल जेको केतिरे ई अरसे ताईं ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि खे यादि रहंदो। ही औरतुनि सां ज़ुल्म, औरतुनि ते तशद्दुद, औरतुनि जो बेरहमाणो क़तल असांजे समाज जो हिकु अहिड़ो हिसो आहे जंहिंखे असीं आम तौर ते मामूल मूजिबि वठंदा आहियूं। बदकिस्मती आहे इहा असांजी, पर हीउ जेको वाक़ियो थियो आहे इन जा जेके तफ़सील आहिनि, जंहिं बेदर्दी जे नमूने सां हिन बेवा औरत दया भील जो क़तल कयो वियो आहे सरियह जे फ़सल में, ऐं जंहिं तरीक़े सां हुनजी बॉडी खे चिचरियो वियो आहे, कटियो वियो आहे, उहो हिते बयानु नथो करे सघिजे। छाकाणि त असां जॾहिं तव्हांजे साम्हूं हिन क़िस्म जा वाक़िया रखंदा आहियूं त सवें SOPs हूंदियूं आहिनि जेके असांखे साम्हूं रखणियूं पवंदियूं आहिनि, ऐं हिन क़िस्म जी पीड़ा ऐं दर्द खे महसूसु करण लाइ तव्हां इहो तसवर करियो त जवाबदारनि हिन औरत जो क़तल करण खां पोइ हिन जे जिस्म जो को बि अंग ऐं उज़वो साबित नाहे छॾियो जंहिंखे हुननि वढियो, टुकियो या कटियो नाहे। इन हवाले सां तफ़सील हासिलु करण लाइ मूंसां गॾु टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे संजोरो मां आवाज़ TV जो रिपोर्टर साहिल महर। साहिल, इहो जेको अॼु वाक़ियो आहे इहो संजोरे खां हेठि कंहिं ॻोठ में पेश आयो आहे। थोरो हीअ जेका मारिजी वियल औरत आहे हुनजो फैमिली स्टेटस बि ॿुधाइजो, इहो ॿुधाइजो त वाक़िए जी पुलिस खे इतला कीअं मिलियो? जी बिल्कुलु, हीउ वाक़ियो जेको आहे सिंजोरो लॻ ॻोठ आहे डिप्टी फरहान, उन ॻोठ में वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें कल्ह तक़रीबन ॿुधायो थो वञे त 12 बजे जेको आहे सरियह जो फ़सुलु हुयो, उन में गाह जो कंदे जेका औरत आहे दाया भील, उनखे जेको आहे वहशी दरिंदनि पारां जेको आहे क़तलु कयो वियो आहे। क़तलु करण खां पोइ हुन जा जेके उज़वा आहिनि उहे धार कया विया आहिनि। निहायती भयानक नमूने सां जेको आहे उते इहो क़तलु थियो आहे। जंहिं बि माण्हू इहो क़तलु ॾिठो आहे, उते जेको माण्हू पहुतो आहे वारदात ते, त उन इबरत जो जेको आहे इबरत हासिलु कई आहे। पुलिस पारां जेको आहे राति तक़रीबन सम्झां थो त 8 बजे पुलिस जेका पहुती, पर राति मुकमिल राति जेका आहे उन्हनि को बि ख़ातिर ख़्वाह जेको आहे क़दम न खयो, न ई को जवाबदार गिरफ़्तार कयो। सुबुह जॾहिं मां उते पहुतुसि त पुलिस जेका आहे SHO सिंजोरो ऐं SHO शाहपुर चाकर गुलाम शबीर दलवाणी ऐं SHO सिंजोरो जुमन खोसो जेको आहे उते पहुता। उन्हनि खां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई त उन्हनि ॿुधायो। बिल्कुलु, हीअ ॿुधाइजो साहिल त इन जीअं तव्हां ॿुधायो था त बेरहमाणे तरीक़े सां हिन बेवा औरत खे क़तल कयो वियो आहे ऐं लाश खे इंतिहाई तकलीफ़दा मंज़र आहिनि। जेके लाश ॾिसंदड़ माण्हू आहिनि हिन वाक़िए खां पोइ जेके वाक़िए वारे हंधि पहुता आहिनि उहे इबरत हासिलु करनि पिया। तव्हां इहो ॿुधायो त पोस्टमार्टम रिपोर्ट यकीनन पोस्टमार्टम जो थियो आहे, शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट आई आहे, इहो मालूम थी सघियो आहे त हीउ रुॻो क़तल आहे औरत जो, या इन सां गॾु अञा का ॿी वहशत ऐं दहशत बि शामिल आहे? जी बिल्कुलु, मुंहिंजी उते जे ॻोठाणनि ज़रियनि खां जॾहिं मूं मालूम करण जी कोशिशि कई त उन्हनि ॿुधायो त हिन जे पोयां का अहिड़ी ॻाल्हि आहे जंहिं जे सबबु हुन औरत खे क़तलु कयो वियो आहे। मुंहिंजी हुनजे वालिद सां, हुनजे भाइरनि सां मुंहिंजी ॻाल्हि थी आहे। उन्हनि चयो त असांजी कंहिंसां बि का अहिड़ी दुश्मनी कोन हुई ऐं का ॻाल्हि उहा ॿुधाइण लाइ उते जो माण्हू तयारु कोन हुयो। ऐं मूंखे उन महिल हैरत उन महिल थी जॾहिं साहिल इहो ॿुधायो त पोस्टमार्टम रिपोर्ट जे हवाले सां का इंफॉर्मेशन पहुती आहे अव्हां वटि या पुलिस वटि? शुरूआती पोस्टमार्टम रिपोर्ट में जेको मेडिकल लीगल ऑफिसर्स हूंदा आहिनि उहे ॿुधाईंदा आहिनि त हीउ न रुॻो क़तल आहे, पर हिन सां गॾोगॾु ॿियूं दर्द कथाऊं बि शामिल आहिनि। इन क़िस्म जी का इंफॉर्मेशन तव्हां वटि आहे पहिरें मरहले में? बिल्कुलु, इन हवाले सां जेको आहे मुंहिंजी जॾहिं SHO खां मौक़िफ़ वठण जी कोशिशि कई त हुन ॿुधायो त फ़िलहालु असीं कुझु कोन था ॿुधाए सघूं। असीं जेको आहे जीअं ई जेका असांखे मालूमात मिलंदी ऐं असीं जॾहिं क़ातिल जे वेझो वेंदासीं त तव्हांखे बिल्कुलु असीं ब्रीफ कंदासीं। पर जेको आहे सर
जेकॾहिं ॾिठो वञे त हीउ जेको क़तलु आहे इहो क़तलु जेको आहे अहिड़ो त भयानक नाक आहे जंहिंजी जेतिरनि लफ़्ज़नि में मुज़म्मत कजे घटि आहे। इलाइक़े में ख़ौफ़ हिरास फैलियल आहे। ऐं जॾहिं उतां खां गुज़रियुसि पिए त उते जा माण्हू जेके हुया उते त उन्हनि चयो पिए त असांखे जेको आहे ॾाढो अफ़सोस थियो आहे। ऐं साहिल इहो बि ॿुधायो साहिल त हिन वाक़े खे लॻभॻि 24 कलाक गुज़रनि पिया या गुज़रण वारा हूंदा त हिन मामले जी FIR दाख़िल थी आहे। वारसनि जो मौक़िफ़ वाज़े कहिड़ो आहे? उनखे ख़बर आहे वारसनि खे त हीउ क़तलु कंहिं कयो आहे या पुलिस जो एक्शन कहिड़ो साम्हूं आयो आहे हिन हवाले सां लीगल? जी वारसनि जो चवणु इहो हुयो त पहिरीं त उन्हनि जो इहो मौक़िफ़ हुयो त हू जेके आहे लाश तॾहिं दफ़नाईंदा जॾहिं उन्हनि जो जेको आहे कातिल गिरफ़्तार कया वेंदा। पोइ उते जेको आहे उते जा जेके इलाइक़े जा जेके चङा मुड़ुस आहिनि या मोहसिन आहिनि उन्हनि जे चवण ते जेको आहे उन्हनि अॼु जेको आहे लाश तक़रीबन सम्झां थो त 3 बजे जेको आहे उहो दफ़न कयो आहे। उनखां पोइ जेको आहे उते को बि माण्हू जेका आहे हिन हवाले सां का ॻाल्हि करण लाइ तयारु कोन्हे को। ऐं मुंहिंजी तक़रीबन हुते जे इलाइक़े जे ख़ासि करे हर तबक़े फ़िक्र जे माण्हू सां ॻाल्हि थी आहे पर हिन हवाले सां को बि अञा का अहिड़ी ॻाल्हि करण लाइ तयारु साहिल वारिस थाणे ते पहुता आहिनि FIR दाख़िल कराइण लाइ? जी वारसनि खे जेको आहे राति ताईं जेका मूंखे इंफॉर्मेशन मिली त जेको आहे पुलिस पारां इहो चयो वियो त तव्हां जेको आहे FIR दाख़िल करायो। ऐं जेका आहे उनखां पोइ वारसनि इहो चयो त फ़िलहाल असीं जेको आहे FIR नथा कटरायूं पिया। जॾहिं जेको आहे का अॻु भराई थींदी या उन ते नॉमिनेट माण्हुनि ते जेका आहे FIR असीं कटराईंदासीं। जेका आहे राति ताईं मुंहिंजी इंफॉर्मेशन मुताबिक़ पुलिस जेका आहे इन्हनि खे FIR जे लाइ चयो पियो त भई तव्हां FIR कटरायो। पुलिस कहिड़ो एक्शन खणी सघी आहे हींअर ताईं साहिल? अञा ताईं पुलिस जो को अहिड़ो ख़ातिर ख़्वाह जेको आहे एक्शन साम्हूं न आयो आहे छाकाणि त जेको आहे 24 कलाक हिन जेका आहे मर्डर खे थी चुका आहिनि। उते जेको आहे आउं सम्झां थो त SHO जुमन खोसो हुयो उहो आयो हुयो। उन खां पोइ ॿियो को अहिड़ो अमलदार मूंखे हुते नज़र कोन आयो। पुलिस वाक़े वारे हंध तां ही इंतिहाई जीव झोरींदड़ ऐं तकलीफ़ ॾींदड़ वाक़ियो आहे। साहिल इन मामले जी पुलिस जेका शुरूआती इन्वेस्टिगेशन करे पई जाइ वारदात ते पुलिस कहिड़ियूं एक्टिविटीज़ कयूं आहिनि? हिन मामले जी साइंटिफिक जांच थिए पई कीअं थियो समूरो मामलो इन्वेस्टिगेट? मौजूद हुउसि त उते जेके खोजी कुता आहिनि उहे घुराया विया उते त उहे जेके आहिनि घुमी फिरी जेके सरे जे फसल मां थी करे उन जेका औरत आहे जेका क़तलु थी आहे उनजे जेका आहे वालिद जेको आहे ऐं उनजो भाउ जेको आहे उहे ॿाहिरि रहनि था। तक़रीबन कुझु मुफ़ासिले ते कुता जेके आहिनि उन घर में वेठा हुया ऐं उन महिल जेको आहे उते जे भील बिरादरी में जेको ख़ौफ़ हिरास ठाहिजी वियो हुयो। माण्हू अॻिते पोइ हिते थियण लॻा त भई हाणे पुलिस जेका आहे हिते भील बिरादरी जा माण्हू गिरफ़्तार कंदी। जी सर हींअर ताईं जी जेका तव्हांजी इंफॉर्मेशन आहे साहिल त FIR दाख़िल नाहे थी ऐं वाक़े खां पोइ जेका पुलिस जी इन्वेस्टिगेशन आहे खोजी कुतनि जी मदद सां उहा तव्हां रिपोर्ट कयो पिया। पुलिस ऑफिसर जो वाज़े तौर ते मौक़िफ़ न आहे। अफ़सोसनाक ही वाक़ियो आहे व्यूअर्स। साहिल वॾी महिरबानी अव्हांजी अव्हां वक़्तु ॾिनो। ही सिंध में औरतुनि खे बेदर्दी सां क़तलु कयो वेंदो रहियो आहे गैरत जे नाव ते ॿनी जे नाव ते वन्नीअ जे नाव ते। ख़बर नाहे त हिन बेगुनाह हवाजाई जी क़तल वारी हिन ख़ौफ़नाक कहाणी जे पुठियां कथा कहिड़ी आहे। बहरहाल सच इहो आहे त अहिड़े बेरहमाने तरीक़े सां हिन न्याणी निमाणी जो क़तल ऐं खून कयो वियो आहे जो सॼी सिंध में ॾिसंदड़नि ऐं ॿुधंदड़नि में हिरौस आहे, दहकाव आहे, ख़ौफ़ वारी कैफ़ियत आहे। यकीनन असीं उमेद करियूं था त पुलिस हिन मामले खे साइंटिफिक बुनियादनि ते इन्वेस्टिगेट कंदी ऐं जेके बि असुल क़ातिल आहिनि उहे कानून जे कटहरे में ईंदा ऐं इबरत जोगियूं सज़ाऊं हासिलु कंदा। व्यूअर्स मुंहिंजे प्रोग्राम जो अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे पियो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान गाज़ी झंडेर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।